अवांखे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे बोदर फार्म में नींगरी के वेगे पीउ पारां विकिरो करे परिणाइण वारे मामले बाबति नींगरी मारिया शेख जी भेण रिहाना 3 ॾींहनि ताईं थाणनि जा चक्कर कटण खां पोइ केस दाख़िल कराइण लाइ उमरकोट जी अदालत पहुची वई आहे। रिहाना शेख जो चवणु आहे त खेसि अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। बोदर फार्म में नींगरी के वेगे पीउ पारां विकिरो करे परिणाइण वारे मामले बाबति नींगरी मारिया शेख जी भेण रिहाना 3 ॾींहनि ताईं थाणनि जा चक्कर कटण खां पोइ केस दाख़िल कराइण लाइ उमरकोट जी अदालत पहुची वई आहे। रिहाना शेख जो चवणु आहे त खेसि अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। तफ़सील मालूम कंदासीं। बोदर फार्म जालिम दलवाणी खां जी जानिब अपडेट कजो। 3 ॾींहं खां वाक़ियो जेको पंहिंजो साम्हूं आयो आहे ऐं 3 ॾींहं खां जेका पंहिंजो इहो वाक़ियो आयो आहे त निंडी जमात जी जेका नींदी मारिया जंहिंखे वेगे पीउ सिराज नोरी पैसनि एवज़ मुबैना तौरु विकिरो करे पंहिंजो माशूक मेमन खे ॾिनी। उन जे ख़िलाफ़ु जेको अहिड़े अमल जे ख़िलाफ़ु जेका नींगरी जेका भेण आहे उहा पंहिंजो रिहाना उहा मुसलसल हद जी पुलिस आहे। उन जे ऑफिसनि जे चक्कर ऐं वोमेन पुलिस जेका उमरकोट आहे उते जेको आहे उहा मुसलसल चक्कर काटे रही, पर उते जेको उन्हनि जो केस कोन वरितो वियो। ऐं हिन वक़्तु जेका नींगरी जेका मारिया जी भेण आहे रिहाना उहा जेका आहे उहा अदालत सगोरी पंहिंजो उमरकोट में पहुतल सेशन जज जी अदालत में, ऐं हुन अदालत ॿाहिरां इहो मौक़ो ॾिनो त आउं उमेद करियां थी त पुलिस जेको मुंहिंजो केस दाख़िल कोन करे पर अदालत सगोरी मूंसां इंसाफ़ कंदी ऐं मुंहिंजी भेण खे जेको आहे उहो बाज़ियाब कराए ऐं पंहिंजो मुंहिंजे हवाले कंदी ऐं हिन ज़ुल्म ख़िलाफ़ु जेको ज़ुल्म कयो आहे मूंसां उन ख़िलाफ़ु कार्रवाई कंदी हुकुम ॾींदी। त आउं तव्हांखे ॿुधायां त असां जेको आहे हद जे जेके SHO आहे ऐं वोमेन पुलिस जेका SHO महनाज़ आहे ऐं SSP उमरकोट सां मुसलसल राब्तो कयूं। उन केॾी महिल चवंदा त असांजी हद कोन्हे ऐं जेको आहे उहो हद आहे नीपु ख़ासि ऐं पुलिस जेको आहे उहो मौक़फ़ ॾियण खां लवाए पई ऐं हीउ जेको मुसलसल वाक़ियो मीडिया ते हलंदड़ आहे पर को बि जेको अञा केस दाख़िल कोन थियो आहे न जेका आहिनि का पुलिस सां जेका आहिनि उहो को कार्रवाई कई आहे। जी महिरबानी जी आगाह करण लाइ।